रिपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नाले जो SHO खुंब अमन कराइण में नाकाम। खुंब थाणे जी हद मां गुज़िरियल राति मोहम्मद फज़ल भंबरो जे घर मां सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी। ख़बर मूजिबि खुंब थाणे जी हद ॻोठ ख़लीफ़ो गुल बेग भंबरो नामालूम चोर फज़ल मोहम्मद भंबरो जे घर जी छित पटे नामालूम चोर 20,000 रोक 2 तोला सोना ज़ेवर ऐं ॿियो केतिरो ई क़ीमती सामान चोरी करे विया। जॾहिं त खुंब पुलिस अघोड़ नंढ सुतल आहे। मुतासिर ॻोठाणनि ॾाहींदे चयो त 1 महीनो अॻु असांजे घर मथां बकरियूं चोरी थी वियूं हुयूं। NC दाख़िल कराइण बावजूदि पुलिस चोर गिरफ़्तार न कया आहिनि। SHO खुंब चोरनि सां ॿट बणियल आहे। असीं SSP खेरपुर DIG सखर खां मुतालबो करियूं था त असांजी थियल समूरियूं चोरियूं वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे।